नाज़रीन बाड्रा मां रिपोर्ट शामिल कंदासीं। महरान जीत सिंध रूरल सपोर्ट ऑर्गेनाइज़ेशन डोकरी यूनिट के सहकार सां सोशल ऑर्गेनाइज़र बसीर अहमद वाउचो की मेज़बानी हेठि बाड्रा शहर अंदर रास को कम कंदड़ कारीगरनि सां रिज़िलेंट होम्स के वधीक बहितर बनाइण लाइ ट्रेड हलायो पियो वञे। प्रोग्राम कयो वियो। कारीगरनि खे ट्रेड करण लाइ ट्रेनिंग ऑफिसर जावेद अली भुट्टो, ट्रेनर मैनेजर ज़ाहिद सुमरो, ट्रेनर मास्टर ज़िले शौकत मीरकोराई, SO राबिया सुमरो, फील्ड इंजीनियर इमरान बशीर सुमरो मुक़ररु हुआ। उन मौके ते जावेद भुट्टो शौकत मीरकोराई रास को कम कंदड़ कारीगरनि खे मुखातिब थी चयो त अॼु असीं अवां सां मिलण जो मक़सदु आहे त असां अव्हांखे आगाही ॾेई सघूं त सिंध गवर्नमेंट पारां बरसाति मुतासिरीन जे घर ठाहिण लाइ सरसो खे ज़िम्मेवारी सौंपी वई। तंहिं करे असीं सरसो वारनि जो मक़सदु आहे त बरसाति चहिरे खे पियल घरनि खे ईमानदारी सां मज़बूत ऐं महफ़ूज़ करे ॿीहर तामीर करायूं। उन में अवां राज़नि जी तावन जी सख़्तु ज़रूरत आहे। अचो त गॾिजी हिन नेकी वारे कमु ईमानदारी सां सरंजाम ॾियूं।